अस्सलाम वालेकुम नाज़रीन, भोग स्टूडियो सां गॾु हाज़िर आहियूं। मां भी हाज़िर आहियां। बाक़ी मां छा चयो, हाज़िर आहियूं, ॿई हाज़िर आहियूं। त मां भी त चवां न, मां भी आहियां। बाक़ी ॿई हाज़िर। जी सॉरी सर। सखर बैराज भरिसां ॿियो बैराज ठाहिण जो फ़ैसिलो। माशाअल्लाह, पहिरियां पुराणे बैराज जी त सार संभाल, हो दरवाजा बंदि पिया आहिनि त बंदि ई पिया आहिनि, खोलण ई नथा अचनि के। लाड़काणे में पुलिस पारां 14 सालनि जे ॿार ते ड्यूटी अटकायो केस दाख़िल। ड्यूटी अटकायो केस दाख़िल? बिल्कुल। इहो कीअं? एसएचओ ड्यूटीअ ते वञे पियो त ॿार हुन जे टंग में अटकी पियो। एसएचओ मुंहं भर किरी पियो, ॿार ते केस दाख़िल करे छॾे। हाणे त ॿुधो आहे चालान करे जेल बि मोकिले छॾियो ॿार खे। हा इहो केस थियो? हा। सिंध में 9 ऐं 10 जे शागिर्दनि जा इम्तिहान शुरू। जी हाँ, 500 खां वधीक शागिर्द कापिड केस थी विया ऐं केतिरा ई मुंडी मट शागिर्द बि पकड़िया विया। मुंडी मट छा? मतलब ॿी मुंडी हणाया आया। मुंडी कीअं माना? ॿिए जे बदिरां इम्तिहान ॾियनि पिया, उहे पकड़जी पिया। ऐं जी नाज़रीन, हाणे हलूं था सिफ़ारतकार वटि, जेको ॿुधाए रहियो आहे त उन्हनि जे मुल्क में इहो कॉपी कल्चर जी लानत आहे या न आहे। ओवर टू यू गुलू गिरनारी। मेहरबानी रशीदा। नाज़रीन, जे त तव्हां ख़बर आहे त कॉपी कल्चर जेको आहे सो आम थींदो पियो वञे। रुगो सिंध न पर पंजाब या बलोचिस्तान या जेको आहे सरहद में बि जेके सूबा आहिनि उते बि कॉपी कल्चर आम थिए थो, पर उतो जी मीडिया जेको आहे सो उहा बिल्कुलु नाहे ॾेखारींदी त उते कॉपी कल्चर बि थी रहियो आहे। जीअं त असांजी मीडिया उहो उनखे बाक़ाइदे सरियाम ॾेखारे थी। इहो बि ॾेखारण बि इन लाइ घुरिजे त जीअं असांजा नौजवान जेको आहिनि सिर्फ़ु कॉपीअ जे पोयां न हुजनि। जीअं 9 ताईं जेको आहे सो मैट्रिक जा जेके हाणे इम्तिहान थी रहिया आहिनि उन में कॉपी कल्चर आम रहियो। ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे सो जेको आहे 4थे ऐं 5 जा जेका पेपर थी रहिया हुआ उन्हनि में बि कॉपियूं थी रहियूं। इन जो तमामु वॾो ॾुख थींदो आहे। नाज़रीन, के वालिदैन अहिड़ा आहिनि, पेरेंट्स अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो जेको आहे सो जेके जेके ॿार जेकॾहिं फेल बि थियनि था त उहे चवनि था त भली जा फेल हुजे, पर मुंहिंजो ॿारु जेको आहे सो कॉपी कल्चर जी फर न चढ़े। जीअं त नौजवान कॉपी कल्चर जे फर चढ़ी पोइ हुकूमत सां डिमांड कनि था त जेको आहे सो हुकूमत असांखे नौकरी छो थी ॾे, जॾहिं हुन में कॉपी कल्चर जो जेको आंसर पियल हूंदो उन सां उनखे अहलियत नज़र नथी अचे। जीअं त अॻिते दौर कंप्यूटर जो अचे पियो, अॻिते तालीम जेकी आहे उहा गौरी पई थींदी वञे, इंग्लिश तालीम पई अचे, जंहिंमें असांजा नौजवान ईअं न थी सघे, ईअं न थिए जो पोइ पइजी वञनि कॉपी कल्चर जे करे। असांजा डिमोलिटी जो जेको ही सफ़ीर मौजूदु हूंदो आहे, अॼु असां तबसरो कयूं था छा तव्हांजे मुल्कनि में बि इहो कॉपी कल्चर जो रुझान आहे या सिर्फ़ु असांजे ई मुल्कनि में कॉपी कल्चर जो रुझान आम जाम आहे। आदू को सिलका मोला कासी आवारो लिमिन तो कापी कल तू बले आसनी में कुना दा नाइतुन में टुकु वले सिना एरो मला तेरा कमु इला कापी कचूनी मला वर तो टेल दी हवर सर कमा इस सिर मला को अंदर वो लीव सारा होशी मला कावास जुमला खतो रवाई से रवाची के लगन दुबर हाची बने दे तुम हदा आधा रहो छी वाला जो वाला खतरा जुबो शावाली छी वाला दा पर है तो राजा है से वकील तो या कुछ चेन तो वे तो बड़ा छोला खतरा हो जी है जो बखान दे माने हाथ तू बा इतरा गोला जो हाथ आरती और ये नहीं तरकी या पर हला तो बड़ा हाथ यू करो हाथ बड़ा करो हाथ बला है जो भाई क्या है के असल में मेरा स्त्री वाला दो आवाज से आवाज समझ को ये तला मना ये अब बड़ा खुद बजे ले मला आ तकरा तो युत्र अंदर अत्र चंद्र अत्र वत्र रो पत्र को बागा दार कुछ बले सालू बहा दे रो बात का के तू बगे ये साबुले सर माला का चिन्ह लगे अब वो समला को जी नाज़रीन, जे ता दिसी रहा आयो तो मान जा चिवारा भी कने जमीन के खिल भी वठी वई मसलो यो है हाय ये त न करणो है। पर ये आये भी एकड़ी निकलन जो जुमलो है जी बोलिए जो त जेको आ रुगो जे आये कॉपी कंदा रहंदा त पो अगते वो वधी न सघंदा। जे त असांजा नौजवान आहिनि, मां त ये चवंदुसि त कॉपी के बिल्कुल वो खत्म करे छॾनि, हुनखे जेको आहे जनरल नॉलेज अचणु खपे। जीअं त हिकिड़े नौजवान खां पुछियो वियो त जेको आहे सो असांजो जेको आहे पाकिस्तान कंहिं आज़ादु करायो त हू हाली परेशान थी वियो जॾहिं त हुन नौजवान जी MA जेको आहे सो इंग्लिश में थियल हुई। हाणे ॿुधायो त MA इंग्लिश वारो नौजवान जॾहिं असां जेको आहे सो कंहिं पढ़ियल लिखियल मैट्रिक वारे सां विहारींदासीं, जॾहिं हुनजे साम्हूं हू ॻाल्हाए न सघंदो त हुनजी MA इंग्लिश कहिड़े कम जी जेको आहे सो इन में जेको आहे हिन जो चवणु हुयो त जेके कॉपी कल्चर आहे इहो आम जाम थी वियो आहे। जॾहिं त जेको आहे सो पुलिस वारा बि बीही करे जंहिंजी ड्यूटी हई थी वञे उहे बि जेको आहे खीसनि मां कापियूं कढी करे असां जेके मुस्तक़बिल असां मेमार आहिनि, जेके असांजी अखियूं आहिनि सुञाण आहिनि, उन्हनि जी कॉपी कराए रहिया आहिनि। त इहो डिप्लोटी साहिबु जेको आहे सो
असांखे जेको ॿुधायो त कापी कल्चर न थियणु खपे मां हिन खां पुछो तव्हांजे मुल्क में भला इहा थिए थी कापी आगालो सिनेमा काला सुरु मां करे रहा अवर मुल्कुल सिरिका मुलेशन ಅಂತ ನೋವತ್ತರ ಹತ್ರ ಉದ್ದಿಗಾಗ ಅಪ್ಪ ಏದು ರೋಷ ಸುತ್ತು ನಾಯೆ ಒಡಕನೆ ಶಾಲಿ ಪೆದಾನ ದೊಮ್ಮ ಹಣ್ಣಗಲ ದೊಮ್ಮ ಇಂದ ಆತ ಜುಮ್ಮ ನೆಪ್ಪ ಹತ್ತರ ಮಲೆ ಇದ್ರ ಲಿತ್ತರ ಬೋ ಶಾಮುಲ್ ಖಲ ಲಿತ್ರು ಧಕಲ ಸರ ಯತ್ತ ಜುಮಾನಗಲ ದೊಮ್ಮ ಹತ್ತರ ಅಮುಲ್ ವಸಿನ ಕಾರ ಕುಬಿಲ ಸರ ये ओवया बाला अब सॉरी जी नाज़रीन के चओ त जेको आहे असां वटि जेको आहे जेकॾहिं कापी केरु कराईंदो तुंहिंजे वालिदेन खे बाक़ाइदे गिरफ़्तार कयो वेंदो आहे त तो पंहिंजे जेको आहे सो ॿार खे जेको आहे सो कहिड़े हुन ते जेको आहे सो इहा तरबियत ॾिनी आहे ऐं हुन जेको टीचर जेको आहे उनखे बि गिरफ़्तार कयो वेंदो आहे त जेको आहे तव्हां कहिड़ी तरबियत कहिड़ी तालीम ॾेई रहिया आहियो जो हीउ कापी करे थो पियो त इहो तमामु वॾो रुझान आहे ॿियनि मुल्कनि में जेको आहे सो ऐं असांखे बि इहो थियणु घुरिजे त असां रुगो नौकरियुनि ते न भाड़ियूं असांखे पाण खे बि जेको आहे सो एबिलिटी हुजे त इन में असां ज़रूरु न आहे त असां का नौकरी कयूं गवर्नमेंट जी असांखे ॿिया बि कम करणा आहिनि दुनिया जा आगा लुसिर मां करंदा आख़िर सर बकार वाला ये सिरी मामला सर अवर के अवल सिरी में ओ तो बरा था तर बोले या तो बरा तर जो युवा आगा को तुर वाशो वाला जी सर वो मला सिनेमा काला जी में सिरा को वजह खुदा जा मार बोला सर नाज़रीन छे त जेको आसो तारीम ते बोझ वली रहियो आखिर में छे त मुके जेको आसो सदर वणो केराओ त दे त केड़ा तजिया नगार वठींदा जी नाज़रीन जो कापी कल्चर ते गाल हली रही त हिन जे मुल्क में बिल्कुल कापी कल्चर ना है ऐं असांजे जेको थी रहियो आहे त आस्ते आस्ते इहो ख़तम थी वियो आहे तमामु घणे हद ताईं छो जो असांजी मीडिया जेको आहे उहो तारुक वठी रही आहे ऐं असांजो सेक्रेटरी साहिबु जेको आहे सो उहो तमामु जेको तालीम जो सेक्रेटरी उहो वीचारो भॼी रहियो आहे डुकी रहियो आहे हिकु स्कूल ताईं पुॼे थो मस ॿिए ताईं कापी थी वञे पर हुनजी महिनत बि तमामु वॾी आहे रंगुलातो आहे त असांखे जेको आहे सो इजाज़त ॾींदा कैमरामैन एम छुटल चना सां गॾु गुलू गिरनाड़ी तालीम खातो आगालो सिनेमा वालो सिनेमा आगरो सिनेमा गालो सिनेमा यारो मोती डांगी सन जी नाज़रीन वधीक ख़बरुनि खां पहिरियां हिकिड़ो नंढड़ो ब्रेक वठंदासीं नंढड़ो ब्रेक वेलकम बैक टू भोग स्टूडियो ऐं हाणे कुझु वधीक न्यूज़ अपडेट्स वज़ीर आला सिंध चयो आहे त कालाबाद डैम ते कल्ह बि एतिराज़ हो इन एतिराज़ ते अॼु बि क़ाइमु आहियां जी बिल्कुलु अवां कल्ह बि क़ाइमु हुआ अॼु बि क़ाइमु आहियो सुभाणे बि क़ाइमु हूंदव ऐं इनशाला परीहं बि क़ाइमु हूंदव ऐं जेसीं ताईं हीअ दुनिया क़ाइमु आहे अवां क़ाइमु ई हूंदव परवेज़ मुशर्रफ चयो आहे त ॿाहिरें मुल्क वञण जी इजाज़त ॾियण ते वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर जो थोराइतो आहियां जी हा बिल्कुलु उहे थोरा उन्हनि कीअं मञिया उन्हनि जी ज़बानी उन्हनि खां पुछूं था असां राब्तो कयो आहे दुबई में अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ साहिब सां जी परवेज़ मुशर्रफ साहिब अस्सलाम वालेकुम परवेज़ साहब कीअं आहियो ऐं तबियत कीअं आहे हाणे अव्हां जी परवेज़ साहिब ईअं किराने जो दुकान हलाईंदा हा ईअं ई हाणे असां बिल्कुल ठीक ठाक आप सुनाए ओ राफिया बहुत अच्छी लग रही है लाल कोट में ये कहाँ से लिया आपने अच्छा सर लोग कह रहे हैं कि अब आप वापस नहीं आएंगे मतलब आपके मुखालिफिन कह रहे हैं कि परवेज़ मुशर्रफ साहब दुबई जाने के बाद वापस नहीं आएंगे इस बात में कितनी सच्चाई है क्या सदाकत है ऐसी कोई बात नहीं है लिसन टू मी केयरफुली मैं बिल्कुल वापस आऊँगा और मैं ये गाना गाते हुए आऊँगा मैं वापस आऊँगा तुम्हारे मेले में संदेश आते कि घर कब आओगे बिल्कुल बिल्कुल सही कह रही हो राफे अच्छा परवेज़ साहब असांखे इहो ॿुधायो त तव्हां वज़ीर आज़म जा थोराइता कीअं आहियो पंहिंजे सुरीली आवाज़ में थोरो असांखे बि ॿुधायो बिल्कुल मैं उनकी आई एम वेरी थैंकफुल टू प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान और अभी आप बता रहे हैं कि मैं कोई सिंधी में आपको गाना सुनाऊं तो सिंधी थोड़ी बहुत मुझे सिखाई थी इसने अरबाब गुलाम रहीम ने ये अपना क्या वो सिंगर है यार वो अरबाब गुलाम रहीम जैसा कलर है उसका ये मंजूर सखिरानी साहब ये मंजूर सखिरानी ये दादू का है ना वो हाँ जी 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 उसका एक गाना है वो मैं गाना उनको डेडिकेट करूंगा तू जामू ते थोरा के थोरा तनाइन आया चीज ऊंदी तमन लाएबा गया ये समथिंग आ गई यार मुझे वो नहीं आता गाना इनका बस ऐसे ही गाना बताया मैंने आपको अपनी सुरीली आवाज परवेज़ मुशर्रफ साहब माशाल्लाह ॾाढो प्यारो आवाज एॾो ज़बरदस्त आवाज बिल्कुल बिल्कुल करीब मैं आऊंगा आपके चैनल कशिश टीवी एल्बम बनाने बिल्कुल कोई गाना गाऊंगा और आप उसमें मॉडलिंग जरूर करना जी वॾी महिरबानी अवां जी परवेज़ साहब इंदी जे मुशर्रफ साहब
मीरपुर ख़ास में खदड़ा फ़क़ीर पाण में विड़ी पिया हिक ॿिए ते लतुन मुकुन ऐं ठुमकनि जो वसकारो। ठुमकनि जो वसकारो ॿियो हथियार ई न हूंदा वीचारनि वटि त छा सां विढ़नि। जी बिल्कुलु छो विढ़िया कहिड़ी ॻाल्हि ते विढ़िया इहो पुछूं था पंहिंजे जाखोड़ी रिपोर्टर गुलू गिरनारी खां जेको हिन वक़्तु मीरपुर ख़ास में हुन चौक ते मौजूदु आहे जिते खदड़ा फ़क़ीर पाण में विड़ी पिया आहिनि। जी गुलू गिरनारी टेलीफोन लाइन ते तव्हां असां सां मौजूदु आहियो। मीरपुर ख़ास में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, खदड़ा फ़क़ीर छो विढ़िया आहिनि? रशीदाबाद जेको आहे सो चौक ते मौजूदु आहे मीरपुर ख़ास में। खदड़ा फ़क़ीर जेको आहे सो ही जेको चौक आहे ही साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते गाॾियूं गुज़री रहियूं आहिनि। इन चौक ते खदड़ा फ़क़ीर जेको पाण में विड़ी पिया। खदड़ फ़क़ीर जो इहो चवणो हुयो त कुझु खदड़ा फ़क़ीर जेके आहिनि उहे जेको आहे उनजी जेको आहे हदबंदी में हद में जेको आहे घिरी आया, उन ते जेको आहे ठुमकनि लतुनि जो वसकारो थियो। बाक़ायदे पंजाबी गाना भी गाया हुआ, मैनू रख ले कैलेंडर नाल जी कर दे, चलना तेरे नाल लंबिया रूटा दे, मेरी वेल दी कमीज थोड़ी सी फट गई है। अहिड़े क़िस्म जा गाना उन्हनि गाए सरेआम रोडनि ते जेको आहे सो नाच बि कयो, जंहिंते जेको आहे सो पुलिस अची वई ऐं पुलिस इहो फ़ैसिलो कयो त हाणे जेके खदड़ा आहिनि खदड़ा फ़क़ीर पंहिंजी हदबंदीअ ते जेको आहे सो क़ाइमु रहंदा। अगरि केरु ॿियो खदड़ो ॿिए कंहिंजी हद में अची वियो त उनखे फौरन चालान कयो वेंदो। अच्छा गुलू असांखे इहो ॿुधाए त ठुमकनि जो वसकारो कीअं हुयो? पर तमाम जबरदस्त हुआ ठुमकन जो वसकारो। ये ठुमकन जो वसकारो जी रशीदा ताक ॿुधाई दो रात जी जेको आहे सो खदड़ा फ़क़ीर असल में इन ॻाल्हि ते विया त कुझु नौजवान जेको आहे सो बेरोज़गारी खां तंग अची करे उन्हनि खदड़नि जो लिबास पाए सुर्खियूं पोंडराड़ी करे ऐं ज़फ़रा कपिड़ा पाए ऐं ठुमका हणंदा रहिया ऐं उहे पिनंदा रहिया। मुख़्तलिफ़ हदुनि में जॾहिं घिरिया त ओरिजिनल खदड़नि उन्हनि खे सुञाते वरितो त ही खदड़ा फ़क़ीर न पर इहे के नौजवान आहिनि। उन्हनि खे पकड़े जॾहिं उन्हनि खे ॾिठो वियो सरेआम जेको आहे सो उन्हनि जी कपिड़ा कुशाई कई वई। जॾहिं सरेआम उनको ख़बर पई त ही जेको आहे सो जी गुलू गिरनारी कबर कुशाई थींदी आहे, कपिड़ा कुशाई कीअं थींदी? अच्छा गुलू मूंखे इहो ॿुधायो त उन्हनि मां जेके छोकिरा हुया जे मेकअप कयो, मेकअप सुठो थियल हुयनि, मतलब कहिड़ा कहिड़ा कलर आई शेड में यूज़ जी तव्हां को ज़बरदस्त सुठो थियल केॾी ॻाल्हि तकलीफ़ थिए पोटी ॻाल्हि थी कट कजो इहो जी 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 त जेको आहे सो के तव्हांखे ॿुधाईंदा हल रिश्ता त पोइ जेको आहे सो SHO उन्हनि खे पकड़े जेल में विझी छॾियो। आईंदा लाइ जेके बि नौजवाननि खे जेको आहे सो जेके बि खतरे जे रूप में ईंदा उन्हनि जो पहिरियों चेकअप करायो वेंदो आया उहो ओरिजिनल खतरा फ़क़ीर आहे या तोड़ा रशीदा जी रशीदा। हिकिड़ो मिनट गुलू असांजो आख़िरी सवाल मां न पुछियमि तव्हां पुछोसि उन्हनि खे कपिड़ा सुठा पातल कपिड़ा तव्हांखे डिज़ाइन ठाहिणी जी गुलू गिरनारी वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मीरपुर ख़ास खां असांखे अपडेट करे रहिया हुआ। थैंक यू वॾी महिरबानी। कैमरामैन एम छुटल चना सां गॾु गुलू गिरनारी मीरपुर ख़ास चौक खदड़नि जो। नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी हूंदो पर वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। जी नाज़रीन वेलकम बैक भोग स्टूडियो में ऐं हाणे वधीक न्यूज़ अपडेट्स। मीरपुर माथेले में हिकिड़े हमरा लठू हणी बैंक जा शीशा टोड़े छॾिया। छो छो? ATM मशीन में कार्ड फासी पियो हुनसि लॻे थो। पोइ मैनेजर खे वञी चया ख़बर न हुई न बैंक बंदि हुई असां। झोल में प्रेमिका शादी बाद मुड़स जो घर ॿुहारे हली वई। जी हाँ, प्रेमिका घर ॿुहारण खां पोइ हिकिड़ी चिठी छॾे वई जंहिं ते लिखियलु हुयो अञा कर मोबाइल ते इश्क। ऐं तबाह नगर में चंबेली शादी का इनकार करे छॾियो। उनजे इनकार जी छा वजह आहे हलूं था पुछूं था गुलू गिरनारी खां जेको हिन वक़्तु भोग स्टूडियो में असां लाइव एक्सक्लूसिव रिपोर्ट पेश करे रहियो आहे जिते चंबेली उनजो वालिद साहब कांडेरो ऐं उनजो थियण वारो मुड़ुस बेद मुश्क बि मौजूदु आहे। जी ओवर टू यू गुलू गिरनारी, छा मसलो आहे चंबेली जी शादी आख़िर छो नथी थिए? थैंक यू रशीदा। हीअ कहाणी आहे जेका चंबेली जो ख़ानदान चंबेली जी शादी उनजे जेको आहे सो मुखालिफ़ माण्हुनि सां कराइणु चाहे थो जेके चंबेली खे पसंदि आहे। छा चंबेली जी शादी थींदी या न थींदी इन मौज़ू ते अॼु मां हीअ रिपोर्टिंग करे रहियो आहियां। नाज़रीन जीअं तव्हां ख़बर आहे त कुझु असां वटि क़ौमूं अहिड़ियूं आहिनि जेके जेको आहे सो गैर रस्मी परणा कराईंदियूं आहिनि नंढी उमिरि में या पेट वग़ैरह या कारोकारी वारो सिलसिलो बि हलंदो रहे थो।
उन खानदान में ही हिकु खानदान जेको मौजूदु आहे चंबेली जो खानदान, जंहिंजा नाला बि कुझु अहिड़ी रीति आहिनि। असां वटि मौजूदु आहे चंबेली, त असां इहो तव्हांखे अॼु जेकी स्टोरी आहे ड्रामाटाइज़ स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त आख़िर चंबेली जी शादी थींदी न थींदी, आख़िर थींदी त छो थींदी, छा जे लाइ थींदी। जी ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ आहे बेद मुश्क उर्फ बेदो ख़ान, ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो चंबेली जेको आहे सो हिन किरण जी जेको आहे धीउ आहे, कांडेरो किरण कांडेरो जेको आहे इन जी धीउ आहे। हीअ जेको आहे सो पाण में जेको आहे सो पी धीउ आहिनि, पी धीउ। हीअ जेको मुश्क भेद जेको आहे बाक़ाइदे लाम लकड़े वांगुरु ढिघो बिचो आहे। नाज़रीन मूंखे त ॾिसी करे खिल थी अचे पई त हीअ को दुल वॼाईंदड़ आहे, दुलारी आहे या को कोकड़ी आहे। जी नाज़रीन जेको आहे सो ॻाल्हि के वधूं था अॻिते त चंबेली हिन सां शादी करणु छो नथी चाहे, हीअ रिश्तो कीअं थियो, छा जे लाइ थियो, इहो हिननि खां पुछंदासीं। सभ खां पहिरियां हलूं था असां हिन जेको आहे सो बेदमुश साहिब ॾे। तव्हां आख़िर चंबेली सां शादी छो था करणु चाहियो? चंबेली जी उमिरि ॾिसो, हुनजी जेको आहे सो जेको आहे उमिरि ॾिसो ऐं हुनजो रंग काठी ॾिसो, ऐं तव्हां पाण खे ॾिसो उमिरि ऐं पंहिंजो जेको आहे सो कदु ॾिसो। हाणे जेकॾहिं मां मुंहिंजे मुछनि खे रंगो हणी अचां हा त पोइ माना तव्हांखे नंढो लॻा। हाणे मुंहिंजी मुछनि खे रंगो न आहे लॻल त माना मां पोड़ो आहियां, हीअ वरी छोकिरी थी वई छो जो मेकअप करे आई आहे। मां हक़ीक़त में मूंखां 5 साल नंढी आहे ऐं मुंहिंजो इहो नंढे एवज़ो लाड़ो हुयो अॼु जो न, अॼु को 60 साल पहिरियों। जी असां संग ॾिनो हुते, उन जे बदिले हिननि सां ॿधी हुई पेट ॾियण जी। पेट पैदा थियो आहे त न लुपरी हाणे वरी पंहिंजी धीअ खे सम्झायो आहे त हिन सां शादी न करे। मां ट्रैक्टर जे टायर जे ठोॾे मारिया आहिनि लुपरी। साईं हे त चिंची जे हेठां बि मरी वेंदो, ट्रैक्टर जे हेठां छो था ॾियो हिनखे? तव्हां आख़िर जेको आहे सो इहे कहिड़ियूं कुदियूं रस्मियूं आहिनि त तव्हां शादी जॾहिं कयो था त वरी पेट लिखी ॾियो था, असां तव्हांखे पेट ॾींदासीं या जेको आहे सो पैसा ॾींदासीं, तव्हां हीअ संग ॾियो असांखे। तव्हां जेको आहे सो फर्ज़ु कयो जेकॾहिं हिन वटि जेको आहे हीअ धीअ थी आहे, न्याणी थी आहे, अगरि को पुटु थिया छा तव्हां पुट सां बि परणो कयो आहे? कहिड़ी कुदी रस्म तव्हां हलाए रहिया आहियो? जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु जो जेका हीअ स्टोरी आहे चंबेली जी, त तव्हां ॿुधायो आवाम जे साम्हूं इंकशाफ कयो कहिड़ी जेको आहे तव्हां छा कयो आहे? चाहे रस्म मां न आहिनि ठाहिया, रस्म वॾनि असांजा सरदारनि ठाहिया आहिनि, असां उन्हनि ते अमल था कयूं। उन्हनि रस्मनि ते जेका असां हिनखे संग ॾिनो उहो बि हिननि सां पेट ई ॿधी हो। हिकिड़े कंगाल खे ॾिनो, चरे खे ॾिनो जेको हिन जो ई पीउ हो, हिन खां बि ईअं वयल हो, किरियल टेंटो कारो ठिकर हुयो, उनखे ॾिनो। असांखे ॾुख न थियो हूंदो, असां वक़्त जो इंतज़ारु कयोसीं। हिनखे धीअ थी आहे टेंडी आहे, उमिरि जी नंढी न आहे, मूंखां 5 साल। ॾिसो ही जेको आहे सो यूनिवर्सिटी में बढ़िया पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, हू तोसां शादी नथी करणु चाहे। जीअं त असांजो जेको कानून आहे उहो बि जेको आहे सो औरत जे हक़ में आहे त हुन सां शादी नथी। जॾहिं तव्हांजूं 3 शादियूं पहिरियां बि थियल आहिनि जेके तव्हां पाले नथा सघो, उहे मायूं बि पाण माशाल्लाह पिनंदियूं थियूं वतन में। जी त हिन जेको आहे सो किल कंडेर सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर तव्हां इहो जेको आहे सो सॻो कीअं कयो, छो कयो? तव्हां पाण खे ॾिसो त बस मूंखां ग़लती थी वई, ते मां हिननि खां संग वरितो, हाणे एवज़ो त ॾियणो आहे। तूं सुरीलो आहे, तूं ग़लती थी वई। ॾिसो खानदान आला खानदान असांखां नफ़रत थो करे। देखो देखो भाई देखो, हम नुमाइंदे हैं, हम आपके सामने खड़े हुए। यार ये क्या हो रहा है? हम आपके कांडेरे जी धी पढ़ियल लिखियल आहे, तो बि छा आहे? अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मुंह में मुद्दा है, देखिए भाई ये रिकॉर्ड हो रहा है, ये सामने हो रहा है, ये क्या हो रहा है? यार कहाँ पे काथे मुके बैठिया कड़ी लपड़ी एक मिनट मजाक छोड़िया मैं आपको एक मिनट प्लीज सही कहाँ समय मुझे फटा दो ये पूरी दुनिया दिसी रही है भाई, रिजेक्ट करना है भाई। इस पूरी दुनिया दिसी रही है इन वक्त ता जो पेट लिखी करे ता नो केड़ी रस्म में आयो ता सुबाने जो पेसन ते पानी नंढे से जरी त चंबेली जो यूनिवर्सिटी में पढ़ी है वो इंग्लिश में मसाला गालाए सके थी। चंबेली जो यो चवण है त मां शादी इन न कदम। हाने असा नाज़रीन चंबेली जो मौक़ो वठंदासी त ही आखिर शादी करण चाहे थी या न? जी चंबेली ता बुधायो। मां इन सा शादी कते नथी करण चाहे, मुंजो इन जो जोड़ ठहे ही कान तो। बाबे मुसा केवा जुल्म पाण त परणी जी वियो, ता हिन के दिसो मुखे दिसो, ही मुझे डाडे जेतरो आ, कद आए त कद जो त सवाल आ त छाती पियो। मां
मांखे ॾिसो हिन मतलब तव्हां त बाक़ाइदे पढ़ियल लिखियल आहियो तव्हां कुझु अंग्रेजी में हिनखे 5-6 गारियूं ॾियो ताकि हिनखे शर्म अचे I can't marry this old man. This is very bastard man. ओ यस यस कुछ शादी मसला खना ए हंदा खने आ हंदा खने मुझे ठीक है घड़ो न चो साफ क्यों मूंखे हिन सां शादी करणी न आहे हिन खां भलो मां ख़ुदकुशी कयां या कहिड़ी रस्म आहे नंढे उमिरि जे ॿार जी हिन अहिड़े पोड़े सां शादी था कराई वञे इहो ज़ुल्म आहे तूं वरी बचड़ी आहे नंढड़ी उमिरि जी 50 साल उमिरि आहे न चो चवाए थो न चो साफ क्यों वञे जी नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो जहिड़ो थी रहियो आहे ऐं कार जो जहिड़ो थी रहियो आहे नाज़रीन मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आख़िर चमेली जी शादी या थींदी या न थींदी ही पाण में बक़ाइदे विड़ी रहिया पूरो ख़ानदान विड़ी रहियो आहे जी नाज़रीन तव्हां ॾिसो जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त चमेली जी शादी आख़िर थींदी या न थींदी थींदी त छो थींदी न थींदी त छा लाइ न थींदी जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो पाण में झेड़ो करे हलिया विया या ईंदड़ किस्त में तव्हांखे ॾेखारींदासीं त चमेली जी शादी शइ थी या न थी थिए आख़िर के त हिकिड़ो मिंट पूरे चैनल मां फ़ोन अचे त ब्रेकिंग न्यूज़ ते ज़बरदस्त ॾिनी आहे जी नाज़रीन जी हिन वक़्तु मां जेको आहे रिकॉर्डिंग में मौजूदु आहियां ब्रेकिंग न्यूज़ आहे त चमेली जी शादी थींदी या न थींदी छो थींदी छा लाइ थींदी जी ओके बाय हाय नाज़रीन कुछ चटपटियूं ऐं ॾुखोयल ख़बरूं खोड़ सारियूं असां वटि मौजूदु आहिनि पर हिते वठंदासीं हिकिड़ो ब्रेक जी हाँ वेलकम बैक नाज़रीन भोग स्टूडियो में ऐं हाणे ॾिसूं था त ॿियो प्रोग्राम में अॻिते छा आहे जी नाज़रीन अवां ॾिठी त चमेली जी शादी आख़िर थींदी या न थींदी इहो ईंदड़ हफ़्ते ख़बर पवंदी अञा इहो डिस्प्यूट जारी आहे ऐं हाणे असां सां लाइव अदलू छोले वारो मौजूदु आहे जेको पंहिंजा सूर पिटे रहियो आहे अचो त हुन खां कुझु सवाल जवाब पुछूं था जी राफ़े जी अदलू तव्हां रोज़ केतिरा छोला विकिणंदा आहियो शुकुर आहे महिनत टुकुर आहे मूंखे रब जो ज़िक्र आहे असांजो उन खे फिक्र आहे जीअं शाख में मुकुर आहे अमीर घर में कुकुड़ आहे ग़रीब वटि डुकुर आहे पंहिंजी महिनत जो टुकुर आहे शुकुर आहे अच्छा छोला घणे किलो मिलंदा अथव 100 रुपए साईं किलो आहे डॉक्टर सोराब खान सरकी जो ज़िलो आहे हर शइ महांगी मिलियो आहे हे ग़रीब पेट कुते खां रुलियो आहे हर को उते खिलियो आहे शुकुर आहे रमज़ान में छोला कीअं विकिणंदा आहियो छोले बेरोज़ाई थो ॻोल्हे जेके रोज़ो न आहे बोले मां पुगो आहियां सोले पंहिंजो वातू खोले छोलनि वारो शायर छोला विकण जा मखसूस होका हूंदा आहिनि उहो होका कीअं ॾींदो आहीं गजर छोला रोज़ जी गोला दे मौला खाइन बुला नुनारी शेख भट्टी भंगी पंजाबी मार माची कंडरानी निंदवानी जापरी सिपर पयार उन्हाड़ा वाणिया ओडा अंसारी बरोई मरी बुटकी दाया सरकी डूल कोखर सबाया बाग पानी उमरानी सुंदरानी खोसा गोला छोला घर किथे अथई भाऊ जिला जैकाबाद तालको ठुल्लू सिविल अस्पताल को थाने को परियों बिरेरी को ओरियो सिविल अस्पताल जी कुंड में जीअं पवंदो पंध में अटकंदो मुजादे कुंड में ॿार घणा अथई साईं गंज आहिनि हिकु 5 आहिनि छोलनि ते कहिड़ा कहिड़ा गाना ठाहिया आहिनि भाऊ तव्हां ओ खाई तू खाई छोला मोजा तू खाई तू खाई दींदो अल्लाह वसाई उन खां घुरा तो मां भी सदाई छोला तू ठाही अचा एड़ा तो पचाए अचा खाई न खाई राजा बारो तू आई ओ मुंजा छोला कबाई मोला आया त पूजा पंजा पैसा भरे अजी छोला घुरे या रोजी कराई बोला मुंजा छोला खपा ओ शे खोले दिया अदम तो ले अंदिया वठे जो कोई गरा कोला रोजी ठंदिया शई खोले अंदिया अदम तो ले अंदिया खणी छोलन वारो ताल वची बिहूं ता बिहूं खणी छोलन वारो ताल वची बिहूं ता बिहूं जेको वठी 5 ॾह भरे पन्ना पोडियूं खणी छोलन वारो ताल वची बिहूं ता बिहूं अच्छा ॿार ठुल में फुरींदा आहियो मां फुरदो न आहियां सॼो ॾींहुं रड़दो आहियां सड़दो आहियां छोला ॾींदो आहियां पैसा घुरदो आहियां अटो वरदो आहियां वञी घर खाई खट जे मथां सवड़ जेठो किरदो आहियां सुबुह जो निकिरदो आहियां वरी थागी वई फिरदो आहियां अच्छा
एॾो मथो तो हणे पढ़ियल लिखियल आहीं या न? न बा पढ़ियल हुजां त उस में न सड़ियल हुजां, नौकरी वठी कंहिं ऑफिस जी कुंड में लड़ियल हुजां, किरोला कार ते चढ़ियल हुजां, मुछ खे वटां या वरी पटां या वरी बाहि में सटां, चङे भले ते कोन तकियां, इहो रुलदो बि न वठां, सरकारी नौकरी वठां, तव्हां ॾे बि न अचां। चइनि माण्हुनि मां जेकॾहिं हिकिड़ो माण्हू छोला वठे त पोइ छा कंदा आहियो? उनखे चवंदुमि बिस्मिल्लाह, हथ वधाए, हथ में वठ ऐं वात में पाए, पेट में लाए, खाई खपाए ऐं ॾंद में चबाए, हिन हुनखे तकाए, उन्ही खे सिकाए, दाणो न चखाए हिकिड़ो, वठंदो वरी 5-10 जा हेॾो वठाए, इहा मदद कराए। ऐं कुझु माण्हू फ्री में छोला खाई वञनि त पोइ छा चवंदा आहियो? ईअं खाधो ॼण ताते बाग थी मांजे लाग थी, निकुर घर को पी कुटई दर को आयो कहिड़े तर को हलियो वञो सोनवा जी कड़क। ये तो सिंधी में तव्हां सभु होका ॿुधाया ॻाल्हियूं ॿुधायूं। जेकॾहिं हिते कराची में तव्हांखे छोला विकणु खपनि ऐं उर्दू स्पीकिंग तव्हांखे कोई मिली वञे त उनखे छोलनि जे बारे में कीअं ब्रीफ कंदा? ये नरमाना मलकूल कंवारा देखनी में चन्ना हमारा सबसे प्यारा, आओ बच्चे सबसे अच्छे खर्चीला, चन्ना खाओ स्कूल जाओ पढ़ कर रहो लड़ कर आओ, मेरे राजा ढोल बजा जा छेती आजा पैसे ला जा, चन्ने खा जाओ जान छड़ा जा, छोटी सी गुड़िया सर पे चुनरिया हंसते खेलती पैसे दे के, चन्ने लेके खाए बेके, कागर खाली गडर में फेंके, इधर उधर देखे अम्मी में के, अबू टोके कौन रोके। ओके ओके अच्छा जेकॾहिं हिकु ॾींहं लाइ तव्हांखे वज़ीर आज़म ठाहियो वञे त पोइ? वो दुनिया के ज़ार खत्म कंदुमि, न हूंदा न टेंशन कंदा। अच्छा मतलब वो चए तो सभिनी खे मारे छॾींदी। अच्छा छोलनि वारा साहब, तव्हां अगरि को आख़िर में पैगाम ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। पढ़दऊ त नौकरी वठदऊ त कार ते चढ़दऊ, खीसे में 1000 हणदऊ त सब खे वणदऊ, न त मांगुर दा रड़दऊ पया सड़दऊ, कंहिंखे न वणदऊ, कढ हूंदव छोकिरी ऐं नास हूंदव मोकरी, वात भाॼी वारी गोतरी। तो बाडी गार्ड आहे, हिनखे पघार मां ॾींदो आहे रुखी मानी 10 जा छोला रोज़, हे मजबूर आहे घर खां दूर आहे तॾहिं हिनखे गुरुप ते सूर आहे। वॾी महिरबानी, तव्हांजो अदलू छोला ई असां सां मौजूदु हुयो, इंटरव्यू ॾेई रहियो, पंहिंजा दर्द ॿुधाए रहियो हुयो, गाना ॿुधाए रहियो हुयो ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे प्रोग्राम ख़तमु कयूं छा कयूं? छो बसि हेॾि थी वई। नाज़ीन तव्हां बोर थी विया आहियो? हा बाक़ाइदे, वधीक बोर न कयो। हलो ठीकु आहे नाज़ीन, बाय बाय। ईंदड़ हफ़्ते वरी मुलाक़ात थींदी। टाटा। बसि विया हल। परवेज़ मुशर्रफ चयो आहे त ॿाहिरें मुल्क वञण जी इजाज़त ॾियण ते वज़ीर आला जो ऐं वज़ीर आला जो वज़ीर आज़म वज़ीर आज़म खे वज़ीर आला बेराज में नओं सखर ठाहिण जो फ़ैसिलो। बेराज कॉलोनी में नओं सखर ठाहींदा आहिनि, सखर बेराज भरसां नओं। लाड़काणे में पुलिस पारां 14 सालनि जे ॿार ते लाड़काणे में 14 सालनि जे ॿारनि ते न हिकिड़ो ॿार आहे। अच्छा मूंखे कहिड़ी ख़बर, मौत थोड़ी हुई। 14 सालनि जे 14 ॿारनि ते न चई वञे। लाड़काणे में 14 सालनि जे ॿार ते छा? बस एतिरो थी चवां न। सिंध में 9-10 जे मास्तरनि जा पेपर शुरू, ॿार तयारियूं करण लॻा। 9-10 मास्तरनि जा शागिर्दनि जा